जी तो नाज़रीन असां हिन वक्त मौजूद आहियूं घारो शहर में, जिते लॉकडाउन के हवाले से तव्हांखे सूरत का आगाह कंदासीं। उन्हीं सां गॾोगॾु हिते सिंध पुलिस असिस्टेंट कमिश्नर ऐं पाक फौज जा जवान भी पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहिनि। पर सूरत हाल बिल्कुलु इन जी मुख़्तलिफ़ आहे, छो त माण्हुनि जे अंदरि उहा अवेयरनेस न आहे। माण्हू पोइ बि जॾहिं हिन जो गुज़र थी वञे थो त पोइ माण्हू वरी दुबारा रोड ते अची था वञनि। इन हवाले सां असां सां गॾु मौजूदु आहे असिस्टेंट कमिश्नर भी मौजूदु आहे। असां असिस्टेंट कमिश्नर खां बि पुछंदासीं ऐं ताजिर इत्तेहाद जो अॻुवान उहे मौजूदु आहिनि ऐं उन सां गॾोगॾु असां माण्हुनि खां बि व्यूज़ वठंदासीं त उन जो छा चवणु आहे। देख रहे हैं हम सुबह से पाक आर्मी रेंजर्स पुलिस के साथ घूम रहे हैं और काफ़ी हद तक कंट्रोल में। अब लोग आप जो इक्का दुक्का देख रहे हैं उनको यह है कि कोई घर की चीज़ें लेने जा रहा है क्या, तो उन पर हम उनको तंबीह तो कर रहे हैं कि आप फ्रीक्वेंटली ना निकलें, लेकिन अल्हम्दुलिल्लाह काफ़ी हद तक कंट्रोल में कोशिश कर रहे हैं हम। आवाम से अपील है कि वो हमसे ताउन करें, इंतज़ामिया पुलिस रेंजर्स से ताउन करें। आप देखें कि पाक फ़ौज भी आज कल से यहाँ पे आई हुई है और हम सब आवाम की हिफाजत के लिए यहाँ पर हैं। तो कोशिश करें कि आवाम ताउन करें। आप सहाफ़ी भाई भी आवाम मुहिम आगाही चलाएं ताकि लोग अपने घरों में रहें। अगर जो निकलना भी हो मजबूरन किसी चीज़ की ज़रूरत हो तो घर से निकले, बिला वजह कोई ना निकले। शुक्रिया। सिंध हुकूमत जो कोरोना वायरस के हवाले से लॉकडाउन किया तमाम बेहतरीन अमल आहे। असांजा घारे शहर जा जेके भी दुकान आहिनि सवाइ किराने जे ऐं बेकरी जे सभु खुलियल आहिनि। उन खां अलावा बि जेको शहर जे रश थिए थी त पोइ असीं मजबूरन पंहिंजा दुकान फुल बंदि करे छॾियूं था। असांजो हुकूमत सां फुल ताउन आहे ऐं पुलिस खे बि इहा रिक्वेस्ट था कयूं त जेके रोड ते फालतू माण्हू हलनि था या बिला वजह जेके सेलनि ते वेठा आहिनि उन्हनि ते तव्हां भले राब्तो आणियो। बाक़ी दुकान ते असीं कोशिशि करे रश करणु कोन ॾींदासीं ऐं खाधे पीते जी शइ जी बि खोट करणु न ॾींदासीं। ऐं असांजो इंशाल्लाह सिंध हुकूमत सां भरपूर ताउन रहंदो ऐं मक़ामी इंतज़ामिया सां बि इन हवाले सां बिल्कुलु ताउन रहंदो। ही जेकी आवाम मज़दूर ग़रीब जेके बेरोज़गार थिया आहिनि, हुकूमत त उन्हनि जो सिर्फ़ु ऐलान कयो, अञा ताईं रद्द अमल त कुझु बि न थियो आहे। ऐं इंतज़ामिया पंहिंजो कमु खणियो वेठी आहे, बाक़ाइदे दुकान ही हू हर शइ बंदि लॻी पई आहे, पर माण्हू नथा मुड़नि, रोडनि ते बि तमाशो करियो बीठल आहिनि। ऐं असां अपील था करियूं त इंतज़ामिया खे त हीअ थोरो वरी बि हथ पेर हणनि त माना माण्हुनि खे पंहिंजे घर घर रवानीनि। माण्हुनि जे लाइ भलो, आवाम जे लाइ भला इहा सुठी ॻाल्हि आहे। ऐं पर जेके बेरोज़गार ग़रीब मिसकिन माण्हू केॾांहुं वञनि। महिरबानी। पाकिस्तानियों गवर्नमेंट जे तरीक़े सां उपाउ वरिता आहिनि त हिते जेकी बीमारी ख़तरनाक बीमारी जेकी ख़तरनाक वबा हली रही आहे उन्हनि खां पाण खे बि बचायो ऐं पंहिंजे प्यारनि खां बि बचायो। लेकिन हिते सूरत हाल इहा ॾिसण में अचे पई त गवर्नमेंट जे हेॾे वॾे लॉकडाउन जे बावजूद बि आवाम रोडनि ते हली रही आहे। ऐं आउं उन्हनि खे अवेयरनेस ॾियणु चाहियां थो त ख़ुदारा पंहिंजनि पाण खे बि बचायो ऐं पंहिंजनि प्यारनि खे बि बचायो ऐं पंहिंजे पाड़ेवारनि खे बचायो, पंहिंजे मुल्क खे बचायो। हीअ मुंहिंजी तव्हां सां गुज़ारिश आहे त हर कंहिंखे पंहिंजे जरासीमनि खां बचायो, पंहिंजे पाड़ेवारनि खे, पंहिंजनि खे। ऐं इहा ख़तरनाक बीमारी आहे, इन खे तव्हां मज़ाक़ न वठो। महिरबानी। साईं अस्सलाम वालेकुम। आऊं सॼी इंतज़ामिया खे चवां थो त ही घारो शहर जेको सो हिन लॉकडाउन करायो पूरे सॼे पाकिस्तान में। पहिरीं त सिंध थी, साईं मुराद अली शाह हुकुम ॾिनो त सिंध खे बंदि कयो वञे, पोइ उन जो करे त सॼी पंजाब, चारई सूबा सिंध जा ऐं बलोचिस्तान पाकिस्तान जो सॼो टोटल डाउन शेड्यूल आहे। उन खां सवाइ घारो शहर जेको आहे इन में टोटल माण्हू जेका आहिनि पहिरीं त घरनि में हिकिड़ो ॿ ॾींहं रहिया। उन खां सवाइ इंतज़ामिया जेकी बि हिते जा माण्हू ऐं मीडिया जा माण्हू सभिनि खे अपील कयूं त बाबा घरनि सूधी तव्हां महदूद थी वञो। ऐं हिकिड़ो वायरस अची वियो आहे जेको इन खे असीं रोकियूं पिया, रोकंदो ऐं हिक ॿिए खां ॻाल्हाइण सां या मुंहुं खोलण सां माण्हुनि खे लॻंदो। पर हिते इंतज़ामिया जेकी आहे सिंध जी ऐं माण्हू टोटल बाज़ार में हलनि था पिया। ईअं जेको मसइलो ई कोन्हे, जेको मेलो लॻल आहे या को अहिड़ो आहे टोटल रश लॻी पई आहे रोड ते बि, दुकाननि ते बि वही कचहरियूं कनि था पिया। कंहिंखे को मसइलो ई कोन्हे त भई सिंध गवर्नमेंट छा पई करे। सिंध गवर्नमेंट एतिरो माण्हू ते पाबंदी आई आहे, तव्हां घरनि में वञो। ऐं माण्हू जेका आहिनि सो बोड़ बाड़ी, आऊं हाणे निकितो जो हिते नंढड़े जो खीरु वठिणो हो मूंखे, जेको आयो त मेडिकल स्टोर ते। मेडिकल स्टोर वारनि बि तमामु दवाउनि जा अघु कुझु वधाया आहिनि। खीरु जेको 280 रुपए जो हो सो हाणे 360 रुपए जो खीर जो 1 नंबर जो पैकेट ॾियनि पिया। पाणी निसलो जी बोतल जेकी 270 जी आम विकामंदी सो 230 रुपए जी विकामनि था पिया हिते घारे में। ऐं माण्हू टोटल बाज़ारनि में हलनि था पिया। के माण्हू खे मौत जो डपु न आहे त भई गवर्नमेंट जेको असांजे लाइ सुठो कमु करे पई, को बुख न मरंदो।
हिकिड़ो 2 ॾींहं 4 ॾींहं तव्हां घर में वियो इंशाअल्लाह ताला बुख कोन मरंदा, पर इहे जे बीमारी लॻी वई त इहा बीमारी हिन जो इलाज ई कोन्हे। असीं माण्हुनि खे अपील था करियूं त अवी पंहिंजे घरनि सूधी महदूद थियो, इंशाअल्लाह ताला हुकूमत जेको करे पई असांजे फ़ाइदे लाइ करे पई। जी नाज़रीन, तव्हांखे असां सॼे घारे शहर जी सॼी सूरत हाल हवाले सां तव्हांखे आगाह कयोसीं। उन सां गॾोगॾु तव्हांखे असां असिस्टेंट कमिश्नर जे व्यूज़ ॿुधायासीं ऐं असिस्टेंट कमिश्नर जा इहो ई चवणु आहे त अवाम खे घुरिजे त भरपूर खां भरपूर जेको गवर्नमेंट सां ताउन कयो वञे। ऐं उन खां अलावा असां बि तव्हांखे इहो मैसेज ॾियणु था चाहियूं, सोच टीवी तरफ़ां तव्हांखे इहो मैसेज ॾियणु था चाहियूं त बराए महिरबानी ख़ुदा खे मञो, तव्हां पंहिंजे घरनि में रहो, महिरबानी करे तव्हां हिन वायरस खे मज़ाक न सम्झो ऐं उन सां गॾोगॾु तव्हां घर में रहो ऐं 10 मिंट में तव्हां पंहिंजा हथ 20 सेकंड ताईं धोओ। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली मल्ला, सोच टीवी घारो। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।